दोस्तों कीअं आहियो सभु ठीकु आहियो उम्मीद तो कयां तव्हां सभु ठीकु हूंदा ऐं असांजा वीडियोस टिकटॉक जा रिएक्शन वग़ैरह कीअं था लॻनि तव्हांखे कमेंट में लाज़मी ॿुधाईंदा कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो लाइक कयो कमेंट कयो वीडियो खे स्किप न कजो अॼु जा रिएक्शन वीडियोस तमामु बहितरीनु अथव लाज़मी ॾिसजो हलूं था। इमरान खान साहब ते पंहिंजो इन फहद कुरैशी साहब रिएक्शन ॾिनी आहे ॾिसूं था। इमरान खान साहब यार मसलो इहो आहे त तव्हां भली हुजो उन लाइ असां नथा चई सघूं तव्हां ईमानदार आहियो न आहियो उहो तुम्हारा अपना प्रॉब्लम आहे पर चवण जो मक़सदु त जेका ईमानदारी आहे न उहा काथे काथे ॾेखारी वेंदी आहे। आवाम तूं भली पाण सां गॾु करे सघे थो पर यहाँ के दिनकर राव पाटिल तब तक तुम्हें कुर्सी पे रहने देंगे। ऑनेस्ट मैन इज अ लायबिलिटी एंड तव्हां शायदि हिकिड़ो डायलॉग आहे मुंहिंजो न ॿुधो आहे जी लाने छा ॻाल्हि कजे क्रिकेट में तव्हां वर्ल्ड कप खटरायो आहे तव्हां सोचो त माना सियासत में बि आहे वॾो आरामी आहे फंदे फहद कुरैशी सभिनी खे त वॾो बेस्तो थो करे। प्रॉब्लम छा आहे प्रॉब्लम इहो आहे तव्हां मां सां हिकिड़ो वाइदो कयो त मैं आपको नया पाकिस्तान दूंगा पंहिंजो सोरा सुमरो विथली को मां इश्क कंदो तो लोफर पर एकड़ो नो द कैरेक्टर का कोई कंदा कुछ भी न बस इश्क कंदो का सोणी सूरत ॾिठी से मां इन्हनि खे चवंदमि महिमान खे असां जेके त थोरो वात पंहिंजो नंढो रखनि त वधीक सुठो लॻंदो। तूं ॻाल्हाईंदे त माना मूंखे वॾी ख़ुशी थींदी हे ॻाल्हाईंदो त अंदरि खणंदो बसि मां कोन थी ॻाल्हायां हाणे बसि माशाल्लाह इहे नथो लॻे साईं त जीअं पैदा थींदे वॾी खीर में उछलाए छॾियो माशाल्लाह न मां तव्हां पुछां था कहिड़ो कमकार त कोई कंदा हूंदा के प्रोफेशन सां वापसि था को प्रोफेशन न आहे असांजो जी जानी साहब हवा घट में घट रहो तो पाई हां छोरी माफी मंगदा मत चढ़ दे चाचा ते उडेना छोड़ा किती बेस कर जाती मैं कसम हुए कि चाचा मुझे रख देते नहीं मशहूर सिंधी कॉमेडी जेके टिकटॉक वगैरह चाचा मत छोड़ दे माफी मंगदा अरे कार पुत्र यारा बढ़िया कुतिए जा पुत्र बाकी घणा बचा कुतिए जा पुत्र घणा बचा कुती जा पुत्र आ पंज मरिया कुती जा पुत्र आ बाकी सत बचा कुती जा पुत्र बाकी सही ऑफिसर थियण वारा हुयासीं हिकिड़े सवाल करे दर लॻा पिया केड़ो सवाल मां को इहो पुछूं हू नची रहिया आहिनि तूं नची रहियो आहीं ऐं हू नचनि पिया इहो कहिड़ो ज़मानो आहे मां चयो साईं इहो त बेगर्तीअ जो ज़मानो आहे। सो गाइस असांजो हिते रिएक्शन वीडियोस ख़तम थी वियो असां हिते पंहिंजो रिएक्शन वीडियोस फिनिश था कयूं। सो उम्मीद आहे तव्हांखे असांजो वीडियोस पसंदि ईंदो इंशाअल्लाह। अल्लाह हाफ़िज़।